Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. जेतिरी भी कावड़ हुजे पार्टी सां गॾु रहणु घुरिजे। ओलह में माण्हू पंहिंजी पार्टी अंदरि कावड़ जो इज़हार कंदा आहिनि। मेंबर्स खे पार्टी लाइन ते अमल करणो हूंदो आहे। फुल स्टॉप। सुप्रीम कोर्ट में सदारती रेफरेंस जे ॿुधणी दौरान चीफ जस्टिस चयो त आर्टिकल 63A में नाअहली जो सॼो निज़ाम ॾिनल आहे। हाणे सवाल नाअहली जे मुद्दे जो आहे। अहिड़ा मामला रेफरेंस बदिरां पार्लियामेंट में हल थियणु घुरिजे। अदालत जो कमु ख़ाली जायूं भरणु नाहे। ख़बर नाहे बेतमादी रिथ ते वोटिंग कॾहिं थींदी। अदालत चाहींदी त सियासी पार्टीज़ आइन जे दिफ़ा में बीठल हुजनि। जस्टिस एजाज़ुल अहसन पुछियो त छा ॿी ॿेड़ी में टपो ॾेई हुकूमत खे किराए सघिजे थी? छा ॿी ॿेड़ी में वेंदे वेंदे पहिरियों जहाज़ ॿोड़े सघिजे थो? ॿी ॿेड़ी में टपो ॾींदड़ खे सीट तां हथु धोइणो पवंदो आहे। रेफरेंस जे ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। बेतमादी रिथ में हिमायत लाइ मुतहिदा पाकिस्तान ऐं अपोज़िशन में मामला ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात दौरान मुतहिदा तरफ़ां वोटिंग जे ॾींहुं अपोज़िशन जो साथ ॾियण बाबति ऐलान करण जी ख़ातिरी। ज़रदारी हाउस इस्लामाबाद में मुलाक़ात दौरान पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिया अॻवान मौजूदु हुआ। मुतहिदा अॻवान आमिर ख़ान चयो आहे त फ़िलहाल मामला तइ न थिया आहिनि। मुआहिदो थियो त मीडिया साम्हूं आंदो वेंदो। वोटिंग खां पहिरीं फ़ैसिलो करे आगाह कंदासीं। हुकूमत जे इतिहादनि ते दबाव विधो पियो वञे। ऑपोज़िशन जूं साणनि ॻाल्हियूं जारी आहिनि। हुकूमती इतिहादी वक़्तु अचण ते फ़ैसिलो कंदा। पीपल्स पार्टी अॻवान शेरी रहमान नवीद कमर ऐं ॿियनि चयो आहे त हुकूमती इतिहादनि सां ऑपोज़िशन जूं विछोटियूं घटिजी वियूं आहिनि। अॼु का ख़ुशख़बरी ॾेई सघूं था। स्पीकर तकरारी बणिजी चुको आहे। संदसि बंदोबस्तु कंदासीं। मैं पाकिस्तान के बाखबर लोगों में से एक बाखबर आदमी हूँ। इंशाअल्लाह ताला कोई कहीं नहीं जा रहा। अफवाहें चैनल्स पर उड़ाई गई हैं या जो कहा जा रहा है कि उस्मान बुज़दार कहीं नहीं जा रहा। अभी मैं उसको मिल के आया हूँ। वो भी मेरी तरह चट्टान की तरह इमरान खान के साथ कायम है। हमारे पास भी अपोजिशन के लोग हैं जो नहीं वोट डालने जाएंगे। हमारे पास जो उनके लोग होंगे यकीनन वो लोग जिम्मेदारान होंगे और वो समझेंगे कि इस वक्त इसी में बेहतरी है कि इमरान खान अपना वक्त पूरा करे और मुमकिन हो तो वक्त से पहले इंतखाबात हो जाएं। बिलावल को अभी उसके दूध के दांत नहीं टूटे। वो तो कह रहा था ओआईसी की कॉन्फ्रेंस नहीं होगी। ऐसी तारीखी कॉन्फ्रेंस हुई है। मैं सारी फोर्सेस को, आर्म फोर्सेस को, रेंजर्स को, एफसी को, सीडीए को, इस्लामाबाद पुलिस को, सबको मुबारकबाद देता हूँ। वफ़ाक़ी घर वज़ीर मुल्क में वक़्त खां अॻु चूंडुनि जो इशारो ॾेई छॾियो। शेख रशीद चयो आहे त पाकिस्तान में जल्दी चूंडूं थी सघनि थियूं पर ख़्वाहिश आहे त मुल्क ऐं जमहूरियत अॻिते वधनि। ऑपोज़िशन पंहिंजी ॼार में फासी पई आहे। 25 मार्च ते रुगो ख़ैर जी दुआ थींदी। ऑपोज़िशन वटि असांजा माण्हू आहिनि त असां वटि बि ऑपोज़िशन जा माण्हू आहिनि जेके ज़िम्मेवार आहिनि। उहे बेतमादी जी हिमायत में वोट न विझंदा। केरु केॾांहुं बि न पियो वञे। उस्मान बुज़दार जे बि वञण जा अफ़वाह कूड़ा आहिनि। हू बि मूं वांगुरु इमरान ख़ान सां गॾु आहे। फ़ौज ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ॻाल्हाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई अथमि। स्टैब्लिशमेंट पाकिस्तान सां गॾु बीठल आहे। इमरान ख़ान 27 मार्च ते तारीख़ी जलसो कंदो। धरणो न हयो वेंदो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां टाइगर फोर्स ऐं डंडा बरदार फोर्स ते ॻणती जो इज़हार। आर्टिकल 63A जी तशरीह लाइ रेफरेंस जे ॿुधणी दौरान जस्टिस मज़हर आलम रिमार्क्स ॾींदे चयो त पीटीआई तरफ़ां टाइगर ऐं डंडा बरदार फोर्स ठाहिण ते अफ़सोस आहे। चीफ जस्टिस चयो त समूरियूं पार्टीज़ जमहूरी क़दरनि जी पासदारी कनि। अटॉर्नी जनरल चयो त JUI वारा पुरअमन रहनि त मसइलो ई ख़तमु थी वेंदो। JUI जे वकील चयो त असांजो जलसो ऐं धरणो पुरअमन हूंदो। चीफ जस्टिस JUI जे वकील खे चयो त तव्हां खां हुकूमत वारा डिॼनि था। चीफ जस्टिस जी ऑब्ज़र्वेशन ते अदालती कमरे में टकड़ा मची विया। ऑपोज़िशन जी शुरू कयल शतरंज वारी रांदि असां ख़तमु कंदासीं। सुप्रीम कोर्ट ऐं पाकिस्तान बार खे सियासी जमात जी सब्सिडी न थियणु घुरिजे पर हिते ईअं नज़र अची रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी सुप्रीम कोर्ट बार जी बॉडी ते ख़दशनि जो इज़हार कंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट ऐं पाकिस्तान बार जी कर्ता धर्ता जो घेराव थियणु घुरिजे। असांजो सॼो ध्यानु 27 मार्च जे जलसे ते आहे। नवाज़ लीग तरफ़ां ॿुधणी कंदड़ बेंच ख़िलाफ़ मुहिम जी मज़म्मत कयूं था। उम्मीद त जजिस आइन ऐं कानून तहत केस अॻिते वधाईंदा।
मेरी कौम 27 तारीख को मेरे साथ निकले सिर्फ एक पैगाम देने के लिए कि हम बदी के साथ नहीं हैं, हम बदी के खिलाफ हैं। हम इस मुल्क में ये जो जुर्म हो रहा है मुल्क की जमहूरियत के खिलाफ, कौम के खिलाफ, अवाम के खिलाफ, कि आप चोरी के पैसे से पब्लिक के नुमाइंदों के ज़मीर खरीद रहे हो, कौम इसके खिलाफ है। और मैं चाहता हूं कि कौम निकले मेरे साथ 27 तारीख को। आगे से किसी की जरूरत नहीं होनी चाहिए कि इस तरह हॉर्स ट्रेडिंग करके इस मुल्क की जमहूरियत को और कौम को नुकसान पहुंचाए। वज़ीर आज़म इमरान ख़ान अवाम के 27 मार्च वारे जलसे में शिरकत जी अपील कंदे चयो आहे त असेंबली मेंबर्स जे ज़मीर जूं क़ीमतूं लॻायूं पियूं वञनि। ऑपोज़िशन वारा पैसनि सां क़ौम जे नुमाइंदनि खे ख़रीद कनि था। अल्लाह हुकुम ॾिए थो त चङाई सां गॾु ऐं बुराई ख़िलाफ़ बीहणो आहे। असां बुराई सां गॾु न आहियूं, चाहियूं था त क़ौम 27 मार्च ते लुटेरनि ख़िलाफ़ मूंसां गॾु निकिरे। सिंध में जंगली जीव जे वाहिद पनाहगाह ऐं प्रोटेक्टेड एरिया करार ॾिनल खीरथर नेशनल पार्क ते खोटाई जो इंकशाफ। सिंध सरकार खां इजाज़त मिलण बाद हिकु कंपनी तरफ़ां खीरथर नेशनल पार्क ते गरी मशीनरी ज़रिए खोटाई जारी। सिंध सरकार खीरथर नेशनल पार्क ते खोटाई जी इजाज़त बाबति नोटिफिकेशन 29 सेप्टेम्बर 2021 ते जारी कयो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त वॾे वज़ीर पाकिस्तान ऑयल लिमिटेड के सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट खोटाई की इजाज़त ॾिनी। सुञाण धुरियुनि ऐं सञावंदनि तरफ़ां खीरथर नेशनल पार्क की खोटाई ते ॻणती जो इज़हार। वाइल्ड लाइफ खाते तरफ़ां खीरथर नेशनल पार्क ते खोटाई लाइ इजाज़त वारे नोटिफिकेशन ते एतराज़ वारनि जो इंकशाफ। डिप्टी कंजर्वेटर हैदराबाद वाजिद अली शेख खीरथर पार्क ते खोटाई जारी रहण जी तरदीद कंदे चयो आहे त महफ़ूज़ करार ॾिनल इलाइक़नि में खोटाई या हद दख़ली नथी करे सघिजे। 4 ॾींहं अॻु सर्कुलर जारी करे गेम वॉचर, फील्ड ऑफिसर ऐं ॿियनि जी ड्यूटी लॻाई वई आहे। सिंध में पोल्ट्री प्रोडक्शन जो शोबो गैर फ़ाल बणियल शोबे में अहम उहिदा इज़ाफ़ी चार्ज हवाले ऐं 47 पोस्टूं ख़ाली हुजण जो इंकशाफ। पोल्ट्री प्रोडक्शन शोबे जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जो 20 ग्रेड जो उहिदो DG एक्सटेंशन ऐं रिसर्च खे इज़ाफ़ी चार्ज तहत मिलियल। कंदकोट, जैकबाबाद, सजावल ऐं मटियारी में डिप्टी डायरेक्टर जा उहिदा इज़ाफ़ी चार्ज से ॿियनि ज़िलनि हवाले। कंबर ऐं घोटकी में पोल्ट्री प्रोडक्शन जा मामला लाड़काणो ऐं सखर जी इख्तियारनि खे मिलियल। पोल्ट्री शोबे में 18 ग्रेड जे पोस्टुनि ते लाइव स्टॉक जा 4 डिप्टी डायरेक्टर्स मुक़रर थियल। डहर की अस्पताल में मुड़िस मुबैना तशद्दुद में फौत थियल औरत जी पोस्टमार्टम तां तकरार। औरत जे वारसनि जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टराणी ऐं अमले सां झेड़ो। अस्पताल में मक़तूला जे चाचे हाजी खमीसो कावड़ मां मुबैना तौर स्प्लिट पी आपघात करे छॾियो। मुतासिर डॉक्टर जो चवणु आहे त औरत जे वारसनि लाश जा उज़वा कढण जो इल्ज़ाम हणी तशद्दुद जो निशानो बणायो। औरत जे वारसनि चयो त डॉक्टर्स खां पुछण बिना लाश जी वढ टुक कई। चक्कर गाड़ी दी होता मुझे खौफ कौन था वो कातिल मूंखे राति जो 1 बजे धमकी हाणे था अचनि। DIG जे गाॾी आॾो तव्हां पुठियां डोड़ियो आॾो डोड़ियो छो न बीठो DIG? उहो हाणे वॾा माण्हू आहिनि, उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे, नथा बीहनि। असां जहिड़नि ग़रीबनि खे नथा ॾिसनि। 6 महीना मुंहिंजे घर वारे खे हिकिड़ो कातिल गिरफ़्तार थियल आहे, नथा थियनि हिन लाइ जो DSP जो ऑपरेटर आहे पीरल सोलंगी, उहो नथो गिरफ़्तार थियणु ॾिए। ऐं दादू में मज़लूम औरत जूं इंसाफ़ लाइ DIG हैदराबाद जी गाॾी पुठियां डोड़ूं ऐं दाहूं। DIG पीर मोहम्मद शाह गाॾी न बीहारी। मस्मात रिफ़त टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 6 महीना अॻु मुंहिंजे मुड़िस खे क़तलु कयो वियो। 2 कातिल अञा गिरफ़्तार न पिया थियनि।
कातिल मूंखे राति जो दर ते अची धमकियूं ॾेई रहिया आहिनि। SSP खे बि दाह ॾिनी आहे पर इंसाफ़ न पियो थिए। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।